तो जैसे एडमिशन न मिले खाली एडमिशन वठे इहा ही भक्ति, मां ॿी भक्ति भी कोन थो चवां। ॾुखी कान्हे, ॾाढी सवली आहे, पर केरु करण वारो सभु न करे सघंदा न साईं। भई 5 ॼणनि खे तव्हां वठी ॾेई सघो था एडमिशन, काई वॾी ॻाल्हि कोन्हे, ऐं उनजी थोरी घणी फी आहे त भरे सघिजे थी, पर उहो ॿारु पढ़ी पवंदो, जीवन में अॻिते वधी वेंदो, उन जीवन में रोशनी थींदी। इहा ई साईं संत महात्मा सेवा ॿुधाईंदा आहिनि, ॿी कोई कोन्हे त भई हर गुरू कंहिंखे रोटी खाराइणी आहे या ॿियो कुझु करिणो आहे, न कुझु बि न। जे शेवा जेतिरी पुॼी सघे ओतिरी कजे, पर बाबा जेको जीवन में ज़रूरी ॻाल्हि आहे उहा कंहिंखां उन खां केरु वंचित न रहे, माना उन खां केरु न पढ़ी सघे ईअं न जीवन में। ऐं वरी तव्हांजी वॾनि नेताउनि सां सुञाणप आहे, सिंधी के केॾो नेताऊं अचनि था, हर हिकु जेको भॼंदो थो अचे सिंधियुनि वटि, ऐं उनखे ख़ाली जो भाई हिनखे एडमिशन फ्री कराए ॾे, उहो कराए ॾींदो, तव्हांजा पैसा बि न लॻंदा, ख़ाली तव्हांजी ज़बान वेंदी। पर थोरो कीअं भई दया भाव हुजे, हर कंहिं ते दया कयो। ऐं त मां अॼुकल्ह मूंखे ज़माने जूं खिटकियूं या घटि ताईं मूंखे ख़बर घणी कान्हे, पर तव्हां संसार में हलो था, तव्हांखे ॾिसण में ईंदी। जेॾी महिल काई घटिताई ॾिसण में अचे उनखे थोरो मिड़ई घटिताई खे मिटाइण जी कोशिशि कजो, अवगुण खे मिटाइण जी कोशिशि कबी, आहे वॾी सेवा आहे। जंहिं न ईअं कई आहे साईं टेऊंराम पंहिंजे जीवन में इहे ई गुण धारण कया।